नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के अहम खबर ॾींदा हलूं त एक इंसान की जिंदगी बचाइण पूरी इंसानियत की जिंदगी बचाइण बराबर है। सिंध ब्लड बैंक ग्रुप दोस्तों असां सिंध लेवल ते ब्लड जो कम करे रहा आहियूं, जंहिं सबब तमाम गरीब दोस्तन के मदद मिलंदी है। सिंध के हर शहर में असां कोशिश कंदा आहियूं कंहिंजी मदद करे सघूं। अगर तव्हां भी असांजो साथ ॾियण चाहियो था, ब्लड डोनेट करण चाहियो था त हेठि ॾिनल मोबाइल व्हाट्सएप में पंहिंजो नालो ब्लड ग्रुप शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं बर वक्त के इंसान जी मदद थी सके। सिंध ब्लड ग्रुप एडमिन फकीर काशिफ सिंधी राब्तो 0315 55 87 730। दोस्तों सभिनी खां गुज़ारिश इहा आहे त असां सिंध लेवल ते ब्लड जो कमु करे रहिया आहियूं। सिंध ब्लड बैंक ग्रुप आहे असांजो, व्हाट्सएप जे ज़रिए पूरी सिंध में असां ब्लड जो कमु कंदा आहियूं। इन में तमामु दोस्तनि जी असांखे ज़रूरत आहे, जंहिंमें सिंध जा जेके बि शहर आहिनि, तमामु शहर जेके सिंध जा 29 ज़िला आहिनि, उन खां अलावा जेके बि तालुका आहिनि 138 तालुका आहिनि, सभिनी मां असांखे दोस्त घुरिजनि जेके मुख़्तसिर वक़्त ते असांजी मदद कनि। मदद ईअं ई करणी आहे त तव्हांजे ई शहर में अगरि कंहिंखे ज़रूरत पवंदी त तव्हां हुते फ़ौरन पहुची सघो। असां हिकिड़ी कोशिशि कंदा आहियूं त कंहिंजी मदद करे सघूं। सिर्फ़ु ब्लड जो ई कमु आहे, ब्लड में कंहिंजो ख़र्चु कोन ईंदो आहे या कंहिंजो वक़्तु ज़ाया न थींदो आहे। थोरे वक़्त में अगरि कंहिंजी जान बची वञे त मां सम्झा थो इन खां वधीक कुझु बि न आहे। सो प्लीज़ असां सां गॾिजी कमु कयो ऐं असांखे जेको आहे तव्हांजी ज़रूरत आहे, जेके दोस्त असां सां कमु करणु चाहिनि था उन्हनि खे गुज़ारिश आहे त हेठि ॾिनल नंबर ते कॉन्टेक्ट। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।